یہ دنوں رمضان اللہ جا احسان، یہ دنوں رمضان برکت رمضان برکت رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ وسیق الذین اتقوا ربهم إلى الجنة زمرا حتى إذا جاءوها وفتحت أبوابها وقال لهم خزنتها سلام عليكم طبتم وقال لهم خزنتها سلام عليكم طبتم فادخلوها خالدين۔ وسيق الذين اتقوا ربهم إلى الجنة زمرا حتى إذا جاءوها وفتحت أبوابها حتى إذا جاءوها وفتحت أبوابها وقال لهم خزنتها وقال لهم خزنتها سلام عليكم طبتم فادخلوها خالدين۔ وقالوا الحمد لله الذي صدقنا وعده وأورثنا الأرض نتبوأ من الجنة حيث نشاء وقالوا الحمد لله الذي صدقنا
نتبوأ من الجنة حيث نشاء فنعم أجر العاملين صدق الله العظيم. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. शुरू अल्लाह जे नाले सां, हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम करण वारो आहे. मूंखे ॾिसंदड़ तमामु नाज़रीन खे, हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश कुरैशी तरफ़ां अस्सलाम वालेकुम. ट्रांसमिशन जे आगाज़ में ख़ूबसूरत तिलावत कुरान पाक ख़ूबसूरत अंदाज़ में रखी वई. आवाज़ हो जनाब कारी हाफ़िज़ सुहेल मारफ़ी साहब जो. ट्रांसमिशन में ॿियनि साथियुनि जो साथ है. असां सां गॾु अॼोकी ट्रांसमिशन जा ख़ुसूसी महिमान तशरीफ़ रखनि था. हिन वक़्तु धरती TV जा डायरेक्टर न्यूज़ बि आहिनि, पाण जनाब एंकर पर्सन भी आहिनि. हिकु तवील अरसो आहे जेको जनाब जो एज़ एन एंकर पर्सन गुज़रियो आहे. असां गॾु ज़ुहैब ज़रदारी साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि. ट्रांसमिशन में कुझु ख़ूबसूरत आवाज़नि जो बि साथ आहे. ट्रांसमिशन में असां सां गॾु तशरीफ़ रखनि था जनाब मोहम्मद मिठल मेणो हुसैनी साहब आहिनि जेके असां सां गॾु तशरीफ़ रखनि था. ट्रांसमिशन में ॿियूं कुझु प्यारी प्यारी मुंहिंजूं भेनरूं बि आहिनि. प्यारो प्यारो आवाज़ असां सां गॾु आहे. असां गॾु सभिनी खां पहिरीं तशरीफ़ रखनि थियूं मोहतरमा रूबा शम्स साहिबा आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं. गॾो गॾु मोहतरमा असां सां गॾु कुदसिया नईम साहिबा आहिनि जेके तशरीफ़ रखनि थियूं. ट्रांसमिशन में हिकु ॿियो आवाज़ तशरीफ़ फरमा आहे मोहतरमा शीरी मोहम्मद यामीन साहिबा आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं. हिकु ॿियो ख़ूबसूरत आवाज़ सां गॾु तशरीफ़ फरमाए असां गॾु मुश्ताक हुसैन साहिब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि. गॾो गॾु ट्रांसमिशन में असांजे स्पॉन्सर्स जो बि हमेशह साथ हूंदो आहे. ट्रांसमिशन में असां सां गॾु जेको हिकु सिलसिलो रहंदो आहे स्पॉन्सर्स जो, उन्हनि तमामु स्पॉन्सर्स जी वॾी महिरबानी आहे जो असां सां गॾु हूंदा आहिनि. अॼु ट्रांसमिशन में अॼु जंहिं ॻाल्हि जो असां ज़िक्र रखणु वेठा आहियूं, अॼु हमेशह मां चाहींदी आहियां त असां कुझु न कुझु ज़रूरु अहिड़ो शामिलु कयूं जंहिंमां असां बि हिदायत हासिलु करे सघूं ऐं तव्हां ताईं बि कुझु असां पहुचाए सघूं. अॼु सब्र ऐं शुक्र जो ज़िक्र असां पंहिंजे ट्रांसमिशन में रखण वारा आहियूं. उहो सब्र जेको शायदि असांजे अंदरां किथां ख़तमु थींदो पियो वञे, उहो शुक्र जो आलम जेको हर वक़्तु असांजी ज़ुबान ते हुजणु खपे, पर ख़बर न आहे छो किथे असां उन शुक्र खे असां विसरी वेंदा आहियूं. असां जेॾीमहिल उथूं था, मां पंहिंजी ॻाल्हि कयां त असां उथूं था, असां सहर कयूं था, सहर खां पोइ अल्हम्दुलिल्लाह नमाज़ पढ़ूं था, रोज़ो रखूं था, आराम कयूं था, तिलावत क़ुरान पाक कयूं था, तव्हां ताईं पहुचूं था, हिन सॼी ट्रांसमिशन जी तयारी कयूं था, हिन ट्रांसमिशन में जेतिरियूं बाबरकत ॻाल्हियूं असांखे करणियूं आहिनि उन जी तयारी कयूं था, तव्हां ताईं ख़ूबसूरत लफ़्ज़ पहुचायूं था, तिलावत क़ुरान पाक पहुचायूं था, ज़िक्र ख़ुदा ज़िक्र मुस्तफ़ा तव्हां ताईं पहुचायूं था. असां साह खणूं था, असां खाऊं था, असां पीऊं था, असां हलूं था, असां वेहूं था, असां ॻाल्हायूं था. इहे तमामु उहे आलम आहिनि जंहिं हर आलम में इंसान खे शुक्रगुज़ार हुजणु खपे. जॾहिं शुक्र जी ॻाल्हि कजे थी ऐं सब्र जी ॻाल्हि कजे थी, इहे ॿई ॻाल्हियूं ॾाढियूं गॾु कनेक्टेड आहिनि. इंसान खे सब्र हूंदो आहे त शुक्र जो जेको लफ़्ज़ आहिनि उहे ऑटोमेटिकली तव्हांजी ज़ुबान ते अची वेंदा आहिनि. उते मूंखे पढ़ियो पिए जॾहिं तव्हां शुक्र अल्हम्दुलिल्लाह सुभानअल्लाह अल्हम्दुलिल्लाह इहे लफ़्ज़ चवंदा आहियो त इन्हनि जी बि पंहिंजी हिकु बरकत आहे जेका तव्हांजे घरनि में ईंदी आहे, जेका तव्हांजी ज़िंदगियुनि में ईंदी आहे. जॾहिं तव्हां क़ुरान पाक जी रोशनी में रोशनी में लफ़्ज़ पढ़ो था त इहे लफ़्ज़ जेका बार बार दोहराया विया आहिनि, त बार बार फरमाया विया आहिनि त तव्हां पंहिंजे रब जी कंहिं नेमत खे झुटलाईंदो. हक़ीक़त बि इहा आहे कंहिं नेमत जी तव्हां ॻाल्हि कंदो, तव्हां ॻाल्हि कंदे कंदे थकिजी वेंदो, पर उहे नेमतूं कॾहिं ख़तमु कोन थींदियूं. रब ताला क़ुरान पाक में पाण फरमायो आहे त जेका तमामु काइनात हली रही आहे, पत्ता हली रहिया आहिनि, परिंदा उड़ी रहिया आहिनि, जानवर हली रहिया आहिनि, इंसान ॻाल्हाए रहिया आहिनि, इंसान मूव करे रहिया आहिनि, इन्हनि तमामु शयुनि जो ज़िक्र क़ुरान पाक में आहे. उन कंहिं नेमत खां तव्हां झुटलाईंदो.
रब ताला क़ुरान पाक में पाण फरमाइनि था तव्हां मुंहिंजो शुक्र कयो मां तव्हांखे मज़ीद अञा वधाए ॾींदुसि। हीउ शुक्र जो उहा तस्बीह आहे जेकॾहिं तव्हां कई। असां अक्सर माण्हुनि ॾांहुं वेंदा आहियूं त असांखे को अहिड़ो वज़ीफ़ो मिली वञे, हो वज़ीफ़ो मिली वञे त हिन शइ में बरकत थी वञे, हीअं थी वञे। पर हे शुक्र जो उहो आलम आहे जेकॾहिं तव्हांजे अंदर में अची वञे त बरकतूं पाण ई ईंदियूं। ऐं इन जी गवाही क़ुरान पाक फरमाए थो। क़ुरान पाक में ख़ुदा ताला पाण फरमायो आहे त तव्हां मुंहिंजो शुक्र कयो मां तव्हांखे वधीक ॾींदमि। जॾहिं शुक्र जे आलम जी ॻाल्हि कजे थी त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो हिकु वाक़ियो मूंखे यादि अचे थो ऐं मां चाहियां थी त पंहिंजी ट्रांसमिशन में मां ज़रूरु उहो वाक़ियो रखां। हज़रत ईसा अलैहिस्सलाम किथे वञी रहिया हुआ त हिकु शख़्स हुओ जेको नाबीना हो, ॾिसण खां ॾिसी न पियो सघे, जंहिंजा लफ़्ज़ पूरा न पिया निकिरनि, जंहिंखे का बीमारी हुई, जेको सही खाए न पियो सघे, सही पी न पियो सघे, जेको हली न पियो सघे, पर उनजे ज़ुबान ते शुक्र अल्हम्दुलिल्लाह ॿुधण में आयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो, सवाल कयो, हाणे ही सभु ॻाल्हियूं असांखे सिखाइण जे लाइ आहिनि न त हज़रत ईसा अलैहिस्सलाम त उहे हस्ती आहिनि जिन खे पाण ई माण्हुनि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे छा ज़रूरत आहे पुछण जी। पर ज़ाहिर आहे ही सभु ॻाल्हियूं सभु जेके वाक़िया आहिनि असांजे सिखाइण जे लाइ आहिनि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो त तव्हां जिन अखियूं आहिनि, न ॻाल्हायो था, न कयो था, न तव्हांखे बीमारी आहे, वरी बि तव्हां शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो विर्द रखियो आहे। त उन माण्हू चयो मां बेशक नथो ॾिसी सघां, नथो ॻाल्हाए सघां, नथो हली सघां, बीमार आहियां, पर मुंहिंजो ईमान पको आहे ख़ुदा ताला ते, मां उन जो शुक्र कयां थो। सो सिर्फ़ु ईमान हुजण ते बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह जी तस्बीह थिए थी। असांखे त ख़ुदा ताला न जाने छा छा असांखे ॾिनो आहे, असांखे इनायत कयो आहे। असां पाण शायदि इलाही गुनहगार आहियूं, पर उन गुनहगारी जे आलम में बि ख़ुदा ताला तव्हांखे एतिरो कुझु ॾिए थो। इंसानु वॾो गुनहगार आहे, पर उन खां पोइ बि ख़ुदा ताला उनखे केतिरियूं नेमतूं अता करे थो। असां शुक्र कंदे कंदे थकिजी वञूं, शायदि ॾींहुं ख़तमु थी वञे, ज़िंदगियूं ख़तमु थी वञनि, पर उहे नेमतूं कॾहिं ख़तमु कोन थींदियूं। अॼु वक़्तनि फ़वक़्तनि पंहिंजे ट्रांसमिशन में इहो ख़ूबसूरत ज़िक्र रखंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त तव्हां ई मां गॾिजी मिली असां हर वक़्तु ख़ुदा ताला जे बारगाह में शुक्र अल्हम्दुलिल्लाह जा लफ़्ज़ रखी सघूं। वक़्तु थियो ब्रेक जो। बरकत रमज़ान में तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान, अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान। बरकते रमज़ान सां गॾु तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे डालडा कुकिंग ऑयल ऐं बनस्पति। जहां मामता वहाँ डालडा, न बदिला ज़माना न बदिला डालडा। डालडा गुज़िरियल 80 सालनि खां असांजी मदर्स जे दिलि ते राज करे रहियो आहे ऐं पंहिंजो मयार बरक़रार रखी रहियो आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे यंग्स फूड चिकन मेयोनीज़ स्प्रेड। ही उहो स्प्रेड आहे जंहिंमें न सिर्फ़ु चिकन जो टेस्ट आहे बल्कि असांखे इन में चिकन जी ग़िज़ाइत बि मिलंदी आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सनरिच फोर्टिफाइड आटा। ही उहो चक्की जो अटो आहे जेको तव्हांजे ऐं मुंहिंजे घरनि में हर रोज़ सुबुह सहरी में ऐं तमामु असांजे जेके मील्स आहिनि उन में इस्तेमालु थींदो आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स उहो ब्रांड आहे जेको गुज़िरियल कई सालनि खां पंहिंजी क्लाइंट्स खे मयारी सहूलत पहुचाए रहियो आहे। गॾोगॾु हिननि जो ख़्वाबु आहे त असांजा तमामु जेके सार्फ़ीन आहिनि उन्हनि जा ख़्वाब पंहिंजे घर जा ही पूरा करे सघनि। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे वाइटल टी। वाइटल पियो ज़िंदगी जियो। वाइटल उहो ब्रांड आहे जंहिंजो पाकिस्तान में हिकु ॾींहं में 5 करोड़ खां वधीक चांहि जे कप जी कंज़प्शन थींदी आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे मलका मसाला, द क्वीन ऑफ टेस्ट। मलका मसाला उहो ब्रांड आहे जंहिंमें को आम लूण न बल्कि प्योर हिमालयन सॉल्ट इस्तेमालु थियल आहे। न सिर्फ़ु पाकिस्तान, मिडल ईस्ट, यूरोप ऐं ऑस्ट्रेलिया में कामयाबी सां मलका मसाला माण्हुनि जे दिलि ते राज करे रहियो आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे क्विस आइसक्रीम सिरप ऐं क्विस जूसेस। ही उहे
ही उहे मशरूब आहिनि जंहिंमें ताज़ा फलनि जी ख़ुशबू बि ईंदी आहे ऐं ग़िज़ाइत बि ईंदी आहे ऐं जंहिंजो हिकु सिप माण्हू खे तरियो ताज़ा करे छॾींदो आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे न्यू टाउन डेयरी। सुबह का आगाज़ न्यू टाउन डेयरी बटर के साथ। ही वो बटर आहे जेको ज़ाइक़े सां गॾोगॾु तमामु बटर जा फ़ाइदा बि असांखे ॾींदो आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे रूह अफ़ज़ा मशरूब मशरिक़। ही उहो मशरूब आहे जंहिंमें असांखे ताज़ा फुलनि जेका गुल हूंदा आहिनि उन्हनि जी ख़ुशबू ईंदी आहे, उन्हनि जो ज़ाइक़ो असांखे मिलंदो आहे ऐं नस्लनि खां मुल्क जो पसंदीदा मशरूब आहे। ट्रांसमिशन में असांजा साथी जेके तशरीफ़ रखनि था, असांजा अॼु का ख़ुसूसी महिमान, उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहींदमि। जनाब ज़ुहैब ज़रदारी साहिब असां तशरीफ़ रखनि था। सभिनी खां पहिरीं त वॾी महिरबानी पंहिंजो वक़्तु कॾहिं असांजी ट्रांसमिशन में शामिलु थियण जो। कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबीअत ठीकु आहे? कीअं गुज़रे पियो माशाल्लाह ही माह रमज़ान ख़ूबसूरत महीनो? ॾाढो ज़बरदस्त पियो गुज़रे ऐं मुंहिंजे ख़्याल में कंहिंखे बि ख़बर न पई पए त को रमज़ान आहे, यानी मौसम ठीकु आहे, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे, ॾाढो सुठा पिया रोज़ा गुज़रनि माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, ही त असां अक्सर जॾहिं बि रमज़ान शरीफ़ ईंदो आहे त असां अक्सर कोशिशि कंदा आहियूं त असां कमकार थोरो सो घटि करे सघूं ताकी असां इबादतुनि खे टाइम ॾेई सघूं। हूअं बि ॾियणु खपे, पर स्पेसिफिकली असांजे जेके तमामु मुस्लमान आहिनि हिन महीने में कोशिशि कंदा आहिनि त इबादतुनि खे टाइम ॾेई सघनि, वधि में वधि एॾां वञी सघनि। तव्हांजो त मुंहिंजे ख़्याल में ऑटोमेटिकली उहो स्केड्यूल ठही वेंदो आहे, ठाहिणो कोन पवंदो आहे न ज़ुहैब साहिब? उहो इन जे करे छा सवेर बि चयो पियो न ऑफ द रिकॉर्ड त तव्हां जेको कब्ज़ो करे वठंदा आहियो न असांजे स्लॉट्स ते, असांजी न्यूज़ जो कमु जेको आहे सो तमामु रिड्यूस थी वियो आहे। टॉक शो असांजा हूअं 3-4 हर रोज़ हलंदा आहिनि, उहो हाणे हिकिड़ो थी वियो आहे। तंहिंजे करे हाणे टाइमिंग में काफ़ी रिलैक्स आहे, त उहो टाइम वरी माण्हू ज़ाहिर अलाह जे इबादत में गुज़ारे थो। हाणे ऑफिस जो टाइम जेको आहे सो असांजो रमज़ान जो दौरान जेको न्यूज़ ऐं करंट अफेयर सेक्शन आहे उनजो घटिजी वेंदो आहे। बिल्कुलु, इहा मूंखे लॻे थो इहा बि हिकु नेमत आहे ज़ुहैब साहिब। असांखे मौक़ो मिले थो, साल सॼो कोन थो मिले, 11 महीने खां पोइ इहो कुझु आराम करण जो ऐं इबादत करण जो गॾु मौक़ो मिलंदो। बिल्कुलु 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 ईअं ई आहे। ऐं हूअं बि हिन महीने में हर इबादत जी, हर नेकी जो जेतिरो फ़ाइदो आहे, जेतिरो सवाबु आहे असांखे मिले थो, उहो मूंखे लॻे थो 11 महीननि जी इबादतुनि जेतिरो ई आहे। त हिकु माण्हू जेको 11 महीना इबादत करे, ॿियो माण्हू सिर्फ़ु रमज़ान शरीफ़ में इबादत करे ऐं उनखे लैलतुल क़द्र हासिल थी वञे, उन टाइम ते दुआ घुरण जी मौक़ो मिली वञे, त मुंहिंजे ख़्याल में उहो 11 महीननि जो तव्हांजो जेको पूरो हिकु पैकेज आहे न, उहो तव्हांखे हिकु महीने में मिली थो वञे। जो वरी सबबु इहो आहे न त रमज़ान वरी सभिनी महीननि जो सरदार महीनो आहे, सरदार महीनो आहे, तंहिंजे करे माना उहो सभिनी महीननि जे मथां भारी आहे। ईअं ई वरी जीअं 1000 सालनि ते शब क़द्र जी राति भारी आहे न जी, त ईअं ई माना वरी सभिनी महीननि जे मथां वरी रमज़ान भारी आहे। त रमज़ान में इहो हिकिड़ो पैकेज मिली थो वञे, अलाह जे तरफ़ां मिली थो वञे, पोइ असांखे मैनेजमेंट जे तरफ़ां मिली थो वञे, त नेमतूं असांखे गॾु गॾु मिली थी वञनि। बिल्कुलु बिल्कुलु, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं असां वरी नेमतुनि जी ॻाल्हि थी आहे त उहो ई थींदो आहे, तव्हां जॾहिं सोचणु शुरू कंदा आहियो त तव्हांखे ज़रे ज़रे ते उहा नेमत मिलंदी आहे। मूंखे लॻंदो आहे हीअ बि हिकु नेमत आहे जो तव्हांखे मौक़ो मिले थो। असांजा तमामु जेके असां सां हाज़रीन गॾु जुड़नि था, असांजा नाज़रीन सां गॾु जुड़नि था, हीअ बि ख़ुदा ताला जी तरफ़ां नेमत आहे जेका असांखे मिले थी, जो असां हिन बाबरकत महीने में शायदि असां एटलीस्ट मां पंहिंजी ॻाल्हि कंदमि, शायदि मां घर में हुजां त उन तरीक़े सां मां एतिरो ज़िक्र न करे सघां, एतिरो ज़िक्र ॿुधी न सघां, एतिरो ज़िक्र ख़ैर शामिलु न करे सघां, पर हेड़ियुनि ट्रांसमिशन जे थ्रू असांखे इहो मौक़ो मिले थो त असां हिन टाइम ते इहो सॼो ज़िक्र असां कयूं था ऐं उन ज़िक्र सां असां फैज़याब थियूं था, अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, माशाल्लाह सां रमज़ान शरीफ़ में हूअं तव्हांजो स्केड्यूल असांखे नज़र ईंदो आहे, पर हाणे छो त थोरो सो घर वक़्तु टाइम तव्हांजो घणो आहे, त छा स्केड्यूल रहंदो आहे स्पेसिफिकली रमज़ान जे महीने में? हाणे त वरी छा थियो त रमज़ान जे आख़िरी 2-4 ॾींहं जे अॻु में मूंखे हिकिड़ी ॿी असाइनमेंट अख़बार जी बि मिली वई आहे, जेका पंहिंजे हिन ऑर्गनाइज़ेशन जी आहे। तंहिंजे करे राति त तक़रीबन सॼी मुंहिंजी हाणे जाॻंदे वञे थी। अच्छा। ऐं उन में सैरी करे पोइ सुम्हंदा, छाकाणि त अख़बार जेका आहे उनजो 2:30 वॻे ताईं वञी उनजी छपाई शुरू थींदी आहे, त 3-4 वॻे उहा जॾहिं डिस्पैच थींदी आहे त पोइ वरी सैरी जो टाइम थी थो वञे, पोइ सैरी करे पोइ वरी नमाज़ पढ़ी पोइ मां सुम्ही पवंदो आहियां। पोइ वरी तक़रीबन 1-2 वॻे वरी अची वेंदो आहियां मां ऑफिस, पोइ वरी इहो साॻी रूटीन जेका आहे वरी थोरी रहंदी वञे। पर ॿई शयूं गॾु आहिनि, इबादत बि कमु करे, पर नौकिरी, छाकाणि त रिज़्क रोज़ी बि इबादत में शुमारु थिए थो न। हीअ असांजी नौकिरी जेका आहे उहा असांजो रोज़ी आहे, त रिज़्क रोज़ी जे जो कमु करण बि इबादत में शुमारु थिए थो, तंहिंजे करे असांखे ॿई फ़ाइदा थी था वञनि। ऐं ॿियो वरी जीअं तव्हां ॻाल्हि पई कई त सवेर जी पंहिंजे इंट्रो में त सबर ऐं शुक्र जूं ॻाल्हियूं हुजनि, त शुक्र खां पहिरीं सबर जो जीअं तव्हां पाण बि चयो त पहिरियों जेको ॾाको आहे उहो सबर आहे। जंहिंखे सबर नथो अचे उहो शुक्र बि अदा नथो करे सघे। जंहिं वटि जेतिरो हुजणु उन ते शुक्र अदा करण खे सबर चइबो आहे। असल जेका डेफिनेशन शुक्र जी डेफिनेशन आहे उहा इहा आहे मुंहिंजे सम्झ मूजिबि, त जेतिरो अलाह तव्हांखे ॾिनो आहे उन ते शुक्र करण खे सबर चइबो आहे। ऐं तव्हां उन में
इहो वञी ॾिसो त मूं वटि मां इन खां वधीक ॿी के शायदि तव्हांखे डेफिनेशन या को एग्ज़ाम्पल न ॾेई सघां त जॾहिं करबला जे अंदरि 10 मुहर्रम ते सॼो कुझु थी रहियो हो, 72 खे इमाम हुसैन जे साम्हूं शहीद कयो पियो वियो, हर मुंहिंजे माण्हूअ खे, हर जानिसार खे, हर फैमिली मेंबर खे, त हू सब्र सां हुनखे खणंदो पियो आयो, सब्र सां। ऐं जॾहिं आख़िरी पाण बि शहीद थियो आहे, जेका सजदे जी ॻाल्हि कई थी वञे हुन में, इमाम हुसैन आख़िरी सजदो जेको ॾिनो त उहो शुक्र जो सजदो हुयो। माना एॾो सब्र करिणो आहे जो एॾो सब्र करे जॾहिं अलाह राज़ी थी वञे ऐं अलाह चयो त हाणे मां इमाम हुसैन खे त मां तो मां राज़ी थी आहियां, त शुक्र जो सजदो आहे जाके। त हू जेको सॼो मरहलो हुयो उहो सब्र जो हुयो, ऐं आख़िरी जॾहिं इमाम हुसैन सजदो करे जंहिंमें शहीद कयो वेंदो त उहो शुक्र जो सजदो हुयो। त शुक्र जेको आहे सो तव्हांजी आख़िरी स्टेज आहे। सब्र तव्हांखे करिणो आहे, जॾहिं जेसीं ताईं तव्हां सब्र न कंदो तव्हां शुक्र जी स्टेज ते नथा पहुची सघो। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं अहिड़ा जेके वाक़ियात आहिनि इहे इन्हनि मां असांखे कुझु सिखणु खपे। मां कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां असां सब्र शुक्र जी ॻाल्हि कयूं था, असांखे त ख़ुदा ताला हेॾियूं नेमतूं ॾिनियूं आहिनि। हींअर हिन वक़्तु बि असां हालांकि त रोज़े जी हालत में आहियूं अल्हम्दुलिल्लाह, पर हिन वक़्तु बि असां एसियुनि में वेठा आहियूं, असांखे फील नथो थिए त रोज़ो आहे। उहे माण्हू जेके तकलीफ़ुनि सां रोज़ो गुज़ारे रहिया आहिनि, मज़दूर माण्हू आहिनि, ॿिया माण्हू आहिनि जेके उस ते रोज़ो गुज़ारे रहिया आहिनि, असां अल्हम्दुलिल्लाह उनखां कई आसानी सां पंहिंजो रोज़ो गुज़ारींदा आहियूं। वरी जॾहिं तव्हां हिन आम अॼोकी ज़िंदगी जी ॻाल्हि कयो था, इन खां अलावा जॾहिं तव्हां ॻाल्हि कयो था रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, उहे हस्तियूं जिन जे इशारे ते चंड टुटी ऐं जुड़ियो, जिन जे हिकिड़े इशारे ते जन्नत जा तमामु जेके आसाइशूं आहिनि उन्हनि खे मिली वञनि हा, पर उन्हनि छा घुरियो, उन्हनि केॾो सब्र, उन्हनि जूं केॾियूं मिसालूं आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी मुबारका में असांखे केॾो कुझु मिले थो। पाण सां गॾु जेके असहाबे किराम हुआ उन्हनि पेट ते पत्थर ॿधी ऐं ज़िंदगी गुज़ारी। पाण जी ज़ौजा जेका अमीर तरीन ख़ातून हुई उन्हनि पता खाए पंहिंजी ज़िंदगी जो बसर कयो काफ़ी साल। त ही उहे मिसालूं आहिनि सब्र ऐं शुक्र जूं। असां त कुझु बि मतिलबु असांखे त जेके नेमतूं आहिनि असां त जेतिरो बि थोरो असां ॻणूं ओतिरो घटि आहे, जेतिरा अहसान ख़ुदा ताला जे असांजे मथां आहिनि। इहे जेके असांजा इस्लाम जे स्टार्टिंग वारे दौर में जिन माण्हुनि जेतिरो तकलीफ़ूं ॾिठियूं, तव्हां जॾहिं हज़रत अली जी ॻाल्हि कयो था, इमाम हसन हुसैन जी ॻाल्हि कयो था, केतिरियूं तकलीफ़ूं, हज़रत बीबी फ़ातिमा जी ॻाल्हि कयो था, केतिरियूं तकलीफ़ूं, बुख कटणु, उहे आज़माइशूं जो पाण खजी सां रोज़ो खोलण जा वाक़ियात, त उते बि केरु अगरि अचे थो दरवाज़े ते त पाण पाणी पीए उन्हनि खे उहे ॿ चार खजियूं बि उन्हनि खे ॾेई था छॾनि। एॾा वॾा वाक़ियात आहिनि असां वटि सब्र ऐं शुक्र जा। ऐं असां हेतिरे सुठे माहौल में बि असां वरी अॻियां नहीं सोचंदा आहियूं त हीअ असां हुन वटि आहे, असां वटि छो न आहे, हुन वटि आहे, असां वटि छो न आहे। लालच जेका आहे न असां वटि, उहो त ख़ैर ज़ाहिर आहे इंसान जे अंदरि जेको नफ़्स आहे न उन में हिकु ख़ौफ़ ऐं लालच बि अलाह ताला ऐं ख़ौफ़ बि रखियो आहे, ऐं ॿियो बहादुरी ऐं शुक्र बि रखियो आहे न। माना जेकर हाणे उहो तव्हांजे मथां आहे त तव्हां अलाह जे रस्ते ते अची सब्र ऐं शुक्र जो रस्तो अख़्तियार कयो था, या वरी तव्हां शैतान जो रस्तो वठी लोभ ऐं लालच में वञो था। लालच वारे पासे ॾे वेंदो त पोइ तव्हांजे अंदरि हिकिड़ो ख़ौफ़ हूंदो, डिॼंदो न, चोर माण्हू डिॼंदो। ऐं जेकॾहिं तव्हां सब्र ऐं शुक्र वारे पासे आहियो त तव्हां बहादुर आहियो, पोइ तव्हांखे कंहिंखां बि डिॼण जी ज़रूरत कोन्हे। इवन पोइ तव्हांखे त दोज़ख खां बि डिॼण जी ज़रूरत कोन्हे, छाकाणि त तव्हां सब्र ऐं शुक्र ते हलो पिया। ऐं अलाह क़ुर में पाण चयो आहे त इन अलाह माल साबरीन, त अलाह चए थो मां सब्र करण वारनि सां गॾु आहियां, जंहिंसां अलाह गॾु हुजे उनखे कहिड़ी परवाह। वाह वाह वाह, सुभान अल्लाह। वाकई जंहिंखे यकीन हुजे त उनजो दोस्त अल्लाह आहे ऐं उन सां गॾु अल्लाह आहे, त पोइ उनखे वाकई में कहिड़ी तकलीफ़, उनखे वाकई में कहिड़ो ग़म, उनखे वाकई में कहिड़ो डपु। ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे मां चाहियां थी त कुझु आवाज़ुनि खे शामिलु कजे। असां गॾु सभिनी खां पहिरीं जेका आवाज़ तशरीफ़ रखे थी जनाब मोहम्मद मिठल मेणो हुसैनी साहब आहिनि, जेके तशरीफ़ रखनि था, चाहींदमि त उन्हनि जी आवाज़ असांजी ट्रांसमिशन में शामिलु थिए। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। वारिस विछड़ियल वग जो अची वियो, वारिस विछड़ियल वग जो अची वियो जानिब जग जो अची वियो जानिब जग जो अची वियो। अल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
لا الہ الا اللہ محمد رسول اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ وارث وچھڑیل وگ جو اچی ویو جانب جگ جو اچی ویو الحمدللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ ہے لڈے لجے پال جو ہندورو صدا لڈے لجے پال جو ہندورو اما آمینہ جے لال جو ہندورو اما آمینہ جے لال جو ہندورو گھر عبداللہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ وارث وچھڑیل وگ جو اچی ویو جانب جگ جو اچی ویو الحمدللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ گیت خوشی جا گایا شمورن گیت خوشی جا گایا شمورن ملائکن ساگد جی ہورن ملائکن ساگد جی ہورن چئی بارک اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ وارث وچھڑیل وگ جو اچی ویو جانب جگ جو اچی ویو گھر عبداللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ ہر ہک جو بدھی ہیاں ٹھرے پیو ہر ہک جو بدھی ہیاں ٹھرے پیو جھکی سلام اے سجدہ کرے پیو جھکی سلام اے سجدہ کرے پیو خود بیت اللہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ وارث وچھڑیل وگ جو اچی ویو جانب جگ جو اچی ویو گھر عبداللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ بھورلو آیو تھی ویو بھلایوں بھورلو آیو تھی ویو بھلایوں مکھڑو چے جو عید ملایوں مکھڑو چے جو عید ملایوں چئی بسم اللہ
اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ. سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ. ایک بیو خوبصورت آواز اگر تشریف فرما ہے چاہیں تھی تہتا بھی سا سلسلو سٹارٹ کیوں مجھے پیاری بھیڑوں سا اگر تشریف فرما ہے نہ اگر روبا شمس صاحبہ ہیں جگہ تشریف فرما ہیں انہوں کی گزارش قدم تو پہنے خوبصورت آواز سے ٹرانسمیشن میں رکھیں. بسم اللہ الرحمن الرحیم. بسم اللہ. آن ہے آپ کا مائک. بسم اللہ. اگر کوئی اپنا بھلا چاہتا ہے، اگر کوئی اپنا بھلا چاہتا ہے، اسے چاہے جس کو خدا چاہتا ہے، اسے چاہے جس کو خدا چاہتا ہے. درود ان پہ بھیجو، سلام ان پہ بھیجو، درود ان پہ بھیجو، سلام ان پہ بھیجو. اگر مومنوں سے خدا چاہتا ہے، اگر مومنوں سے خدا چاہتا ہے، صلی اللہ علیہ وسلم، صلی اللہ علیہ وسلم. ایک نعت کی دعا شامل. یہ راہ حق ہے سنبھل کے چلنا، یہاں ہے منزل قدم قدم پر. یہ راہ حق ہے سنبھل کے چلنا، یہاں ہے منزل قدم قدم پر. پہنچنا در پر تو کہنا کا سلام لیجے، غلام آیا زہے مقدر حضور حق سے، سلام آیا پیام آیا. سبحان اللہ سبحان اللہ. ماشاء اللہ ماشاء اللہ ماشاء اللہ. اچھا کچھ لفظ اڑا ہوندا ہے نعت شریف میں ہم شریف میں جے بچپن کا تاں ॿुधंदा ईंदा आहियो ऐं तव्हांजे उहे दिलि जे क़रीब वधीक जेतिरी दफ़ा तव्हां ॿुधंदा आहियो ओतिरो वधीक तव्हांजे दिलि जे क़रीब ईंदा वेंदा आहिनि. अच्छा जी वक़्तु आहे ब्रेक जो. बरकत रमज़ान में तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ. अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान, अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान. बरकते रमज़ान बरकते रमज़ान. बरकते रमज़ान सां गॾु तव्हां सभिनी साम्हूं हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर. ट्रांसमिशन ॾाढो ख़ूबसूरती सां अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह हली रही आहे. ख़ूबसूरती सां ख़ूबसूरत लफ़्ज़ बि असां रखी रहिया आहियूं, ख़ूबसूरत ॻाल्हियूं बि करे रहिया आहियूं, ख़ूबसूरत ज़िक्र बि करे रहिया आहियूं, ख़ूबसूरत आवाज़ूं बि साण आहिनि. चाहियां थी त हिकु ॿी आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में जल्दी सां शामिलु कजे. असां सां गॾु शीनी मोहम्मद यामीन साहिबा आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि. उन्हनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ यानी ख़ूबसूरत ट्रांसमिशन में सजाइनि. बिस्मिल्लाह रहमान रहीम. کی اجازت ہو تو ایک شعر عرض کرنا چاہوں. بسم اللہ الرحمن الرحیم. فردوں کو سرے حشر سما لیں گے محمد، فردوں کو سرے حشر سما لیں گے محمد، اور کملی میں غریبوں کو چھپا لیں گے محمد، اور امت کو جہنم سے بچا لیں گے محمد، امت کو جہنم سے بچا لیں گے محمد، ڈالیں گے خدا اور نکالیں گے محمد.
کتنی پیاری بات ہے کہ ڈالیں گے خدا اور نکالیں گے محمد، لیکن ہمارے حضور کیا ہے کہ ہو بہو شکل میں انسان نظر آتے ہیں، وہ سادے کپڑوں میں بھی ذیشان نظر آتے ہیں، اور کچھ بڑے ہو کر بھی جیسے لگتے ہیں فقیر۔ ہمارے سرکار تو چٹائی پر بھی سلطان نظر آتے ہیں، اور چاہت تھی اس کو جس کا کوئی جواب نہیں، ارے چاہت تھی اس کو جس کا کوئی جواب نہیں، اور یہ انتخاب کوئی معمولی انتخاب نہیں۔ اور قسم خدا کی، خدا بھی یہی کہہ رہا ہے کہ اے نبی میرا جواب تو تو ہے پر تیرا کوئی جواب نہیں، میرا جواب تو تو ہے پر تیرا کوئی جواب نہیں۔ اور میں کہتی ہوں ہم نے مرنے کی مدینے میں دعا مانگی ہے، ہم نے مرنے کی مدینے میں دعا مانگی ہے، اور ہم نے مرنے کی مدینے میں دعا مانگی ہے، گنبد خضرا کے دامن کی ہوا مانگی ہے، گنبد خضرا کے دامن کی ہوا مانگی ہے، اور مرض بڑھتا نہیں مٹ جاتا ہے، عشرت ان کا مرض بڑھتا نہیں مٹ جاتا ہے، عشرت ان کا جس نے دربار محمد میں شفا مانگی ہے، جس نے دربار محمد میں شفا مانگی ہے، ہم نے مرنے کی مدینے میں دعا مانگی ہے، زندگی مانگی کسی نے تو کسی نے جنت، زندگی مانگی کسی نے تو کسی نے جنت، ہم فقیروں نے مدینے کی دعا مانگی ہے، ہم فقیروں نے مدینے کی دعا مانگی ہے، المدد یا نبی
अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कॾहिं कॾहिं मुंहिंजी दिलि चवंदी आहे त असां हीअ जेतिरियूं जेकियूं बाबरकत असांजी महफ़िलूं आहिनि उन्हनि में असां तशरीफ़ रखूं था, असां इहो ज़िक्र ॿुधूं था, कॾहिं कॾहिं नसीब न बि थींदो आहे, कॾहिं अहिड़ियूं ट्रांसमिशन्स, त दिलि चवंदी आहे इंसानु वञे, इंसानु ॿुधे, इंसानु उन्हनि शयुनि जे बारे में पढ़े जेके शयुनि जो रिविज़न मूंखे लॻे थो हीउ महीनो असांखे सेखारे थो। हीउ उहो महीनो आहे जंहिंमें न सिर्फ़ु असांखे वक़्त जी पाबंदी सेखारी वञे थी, असांखे ईमान सेखारे वञे थी, असांखे नेकियूं सेखारियूं वञनि थियूं, बल्कि असांखे उहे तमामु शयूं सेखारे वञनि थियूं जेके तव्हांजे ऐं मुंहिंजे फ़ाइदे लाइ आहिनि, जेकॾहिं असां उन मां फैज़याब थियणु चाहियूं त। तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि सोहेब साहिबु, अक्सर माण्हुनि जूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि त असांखे हे अचीव करिणो आहे, हीअं अचीव करिणो आहे, हेॾां वञिणो आहे, होॾां वञिणो आहे। कुझु अहिड़ा सफ़र हूंदा आहिनि जिन जे लाइ दिलि घुरंदी आहे, वञणु दिलि चवंदी आहे। अहिड़ो सफ़र अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे बि नसीबु थियो। चाहींदमि त उहो एक्सपीरियंस असां शेयर कयो, कीअं हो उहो सफ़र, कीअं इब्तिदा किथां थी, मूंखे इब्तिदा खां ॿुधणो आहे। अच्छा, वॾी ॻाल्हि दिलचस्पी इहो हुयो त उहो ज़ाहिर असां उनखे सफ़र इश्क चवंदा आहियूं। जॾहिं तव्हां पंहिंजे घर मां करबला जे लाइ रवानो थियो न, इन खां वॾो को ॿियो कहिड़ो सफ़र इश्क हुजे। ऐं जॾहिं तव्हां करबला में हुजो ऐं इमाम हुसैन ऐं बाक़ी ॿिया जेके शहीद आहिनि उन्हनि जो चालीहो हुजे, त उन ॾींहुं कहिड़ो आहे, कहिड़ी हस्ती आहे जेका उन ॾींहुं पंहिंजे हुन में हूंदी। असांजो त ईमान इहो आहे त उन ॾींहुं नबी साईं बि मदीने मां करबला में पहुतल हूंदो आहे ऐं इमाम मौला अली बि जेको आहे सो नजफ़ मां उते तमामु जेके वली आहिनि उन ॾींहुं उते करबला में मौजूदु हूंदा आहिनि। ऐं करबला ई उहो मक़ामु आहे जेको हक़ ऐं बातिल जे विच में फ़ैसिलो करण वारो मक़ामु आहे। त उहो हिकिड़ो सफ़र 2018 में ख़्वाहिश त हुई मुंहिंजी त आउं वञा। ऐं हूअं आमतौर ते त माण्हू सॼो साल वेंदा आहिनि ज़ियारतूं करणु, ऐं उन में 4 नबी आहिनि ऐं 5-7 खनि इमाम आहिनि जिन जूं ज़ियारतूं इन विच में थींदियूं आहिनि, ॿियूं बि खोड़ सारियूं ज़ियारतूं आहिनि। त मुंहिंजो बि इहा ख़्वाहिश हुई त वञा त इन चेलम ते वञा, छाकाणि त चेलम जो जेको इमाम हुसैन जो जेको सफ़र आहे, जेको नजफ़ खां करबला ताईं 100 किलोमीटर आहे, उहो माण्हू पंधु सफ़र कंदा आहिनि, पहिरें पंधु हलिबो आहे। त उहो सफ़र मूंखे नसीबु थियो 2018 में, मूं उहो कयो। ऐं उन में तव्हांखे उन सफ़र में हर क़ौम जो माण्हू, हर मज़हब जो माण्हू, हर उमिरि जो माण्हू तव्हांखे नज़र ईंदो। मतिलबु उन में ॿार बि हुया, उन में नौजवान बि हुया, उन में बुज़ुर्ग बि हुया, अच्छा उन में सिहतमंद बि हुया, उन में बीमार बि हुया, उन में सही हलण वारा बि हुया, उन में माज़ूर बि हुया, पर सभु पंधु सफ़र करे रहिया हुया। त माना तव्हां जॾहिं माना तव्हांखे ॼण त थकावट महसूस ई न थींदी न, त तव्हां ऐं हज़ारे लखे माण्हुनि सां गॾु तव्हां सफ़र करे रहिया हुजो। दुनिया जहान जूं समूरियूं नेमतूं हू हथनि में खयो बीठा हुजनि तव्हांजी मेज़बानी करण जे लाइ माण्हू। ऐं उते माना उन्हनि जो रिवाज़ आहे, रिवायत आहे इराक़ जे अंदरि, त हू सॼो साल जेके माण्हू चाहे उहो रोज़ी नौकिरी पेशा हुजे या को ॿियो को कारोबार कंदड़ हुजे, हू पंहिंजी कमाई मां 1% कुझु माना मख़सूस जेको आहे उहो रखंदो आहे इन्हनि ॾींहंनि जे लाइ ख़र्चु करण जे लाइ। सॼो साल में हू गॾु कंदो आहे। ऐं पोइ इहे 20 ॾींहं जेके आहिनि हू सॼी दुनिया मां ईंदड़ माण्हुनि जी मेज़बानी कंदा आहिनि। पोइ पंहिंजा घर ख़ाली करे छॾींदा आहिनि त तव्हां हीअ असांजा घर तव्हांजे हवाले आहिनि। हुननि जा मर्द ॿियनि मर्दनि जी ख़िदमत कंदा आहिनि, हुननि जूं औरतूं जेके औरत महिमान हूंदियूं आहिनि उन्हनि जी ख़िदमत कंदा आहिनि। ऐं हर हिक जे लाइ सेपरेट जेको आहे सो उहो निज़ाम हूंदो आहे, रिहाइश जो, खाधे पीते जो, सभु शयुनि जो। ऐं तव्हां दिलि में का ख़्वाहिश कयो ऐं उहा तव्हांजी पूरी न थिए, इन हवाले सां मां पंहिंजो हिकिड़ो एक्सपीरियंस तव्हांखे ॿुधायां थो। त मां जॾहिं विस्पे त हर माण्हू इहो चवंदो आहे त जॾहिं तव्हांजे लाइ मेज़बान मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाधा ताम खयो बीठा हुजनि त पोइ कंहिंजी का ख़्वाहिश थींदी आहे। पोइ कुझु माण्हुनि ॿुधायो पिए सफ़र दौरान त ज़ाहिर असां हिकिड़ो 3 बसुनि जो काफ़िलो हुयो, त माण्हू हिक ॿिए सां कचरियूं कंदा वेंदा आहिनि। के अहिड़ा हुया जेके काफ़ी दफ़ा विया हुया, उहे पंहिंजा तजुर्बा शेयर पिया कनि त मूंखे मच्छी खाइण जी ख़्वाहिश थी, त अचानक ॾिसूं त अॻियां हिकिड़ो मेज़बान मच्छी खाइण बीठो आहे, का फिलाणी शइ खाइण जी ख़्वाहिश थी, हेॾां होॾां। मुंहिंजे दिलि में इहो हुयो त हाणे हुते वञी बि माण्हू खाधे जी ख़्वाहिश कंदो छा, पर मूं चयो त आउं इनखे ज़रूरु एक्सपीरियंस कंदुसि। त अच्छा, जॾहिं मां हुते वियुसि त मूंखे ईअं ख़बर पई त भई जॾहिं तव्हां पहुचंदा आहियो 40 ते ॾींहं इमाम हुसैन जे रोज़े जो, त ॿाहिरि तव्हांखे हिकिड़ी ज़ियारत पढ़णी हूंदी आहे, उनखां पोइ तव्हांखे अंदरि वञी इंटर थियणो हूंदो आहे। त मूंखे इन खां पहिरीं ख़बर न हुई। अच्छा, उन वक़्त में छाकाणि त मोबाइल नेटवर्क ॿियो मां इराक़ में वञी चुकोसि त मूं वटि उहा सिम बि न हुई, त मोबाइल ते बि आउं ऑन नथो करे सघां। जॾहिं तव्हां पंधु पिया सफ़र कयो त उते डेटा बि न हूंदी आहे, कुझु वाईफाई बि न हुई। त मूं इहो ख़्यालु कयो दिलि में ई रुॻो त मूंखे इहा 40 जी दुआ मिली वञे। अच्छा, ईअं करे मां अॻिते वियुसि त मूंखे पोयां हिकिड़े माण्हू पकिड़े वरितो ऐं पकिड़े हुन मूंखे दुआ ॾेई छॾी। अच्छा, उहो विराए रहियो हुयो, हथाकि मां जॾहिं साम्हूं मूंखे नज़र न आयो, पर बाद में जॾहिं हुनखां क्रॉस करे विया, अच्छा हुननि जी आदत आहे त जले बीहंदा
ऐं रोकींदा न आहिनि कंहिंखे जलेबी हंधा तव्हां जेकॾहिं न खणो त वरी ठीकु आहे, पर मूंखे हुन बाक़ाइदा हितां पकड़ियो हा ऐं पकड़े ऐं मुंहिंजे उहा हथ में उहा ज़ियारत जेका हुन वटि प्रिंट थियल हुई उहा हुन मूंखे ॾेई छॾी। मतिलबु त उहो हिकिड़ो जन्नत जो ई सफ़र आहे। ऐं तव्हां जीअं न सब्र ऐं शुक्रवारी जेका वरी तव्हांखे ॻाल्हि पियो कयां त उते मूं जॾहिं माज़ूरनि खे ॾिठो उहे पंधु पिया था हलनि, बुज़ुर्गनि खे ॾिठो जेके लठ जो त सहारो हुननि वरितो पर कंहिं गाॾी जो सहारो न पियो कनि, छाकाणि उन बराबरि रोड आहे जंहिंसां ट्रांसपोर्टेशन बि हली रही आहे, हू चाहिनि त हुन गाॾी में बि सफ़र करे सघंदा। बुज़ुर्ग आहे 70-80 साल 90 साल जंहिंजी एज आहे, या हिकिड़ो माज़ूर आहे जंहिंजूं जंघूं कटियल आहिनि, उहो रेड़ियूं पाए बि हले पियो, पर छाकाणि त उहो हुनजो जेको टारगेट आहे उहो अक़ीदत आहे त भई मूंखे हिते माना पंधु ई वञिणो आहे, त पोइ इन शइ जी परवाह न करणी आहे। त जंहिं वटि सही साल में पेर आहिनि उहो बि सब्र ऐं शुकुर सां हले पियो, ऐं जंहिं वटि पेर न आहिनि उहो बि उन सब्र ऐं शुकुर सां गॾु हले पियो। वाह वाह वाह, ख़ूबसूरत ॻाल्हि, ख़ूबसूरत सफ़र। ऐं वरी बि तव्हां अहिड़ियुनि ज़मीनुनि ते वञो था, अहिड़ियुनि जॻहियुनि ते वञो था, अहिड़ियूं त ज़ाहिर आहे उन जी बरकत सां पोइ हिमत बि उहो ख़ुदा ताला पाण ई ॾिए थो, पोइ तव्हांजे हथ में न हूंदो आहे। हालांकि तव्हां अगरि ॾिसो त कंहिं सिहतयाब माण्हू खां बि पुछंदो त 100 किलोमीटर जो सफ़रु करिणो आहे, जेको पाण ॻाल्हि कई से बि त 2.5-3 ॾींहं लॻा हुआ, त इहो सफ़रु आम माण्हू जे लाइ जेको सिहतयाबी वारो आहे, जंहिंखे आदत आहे हलण जी, उन जे लाइ बि मुश्किल आहे। त माज़ूर कीअं सोचे थो ऐं पोइ सोचण खां पोइ उहो तय बि करे थो, या वाक़ई इंसानी ताक़त जी इहा हैसियत न आहे, या ख़ुदा ताला ॾिए थो उन टाइम ते उहा ताक़त जेका तव्हां उहो सफ़रु करे था वञो। जल्दी सां ब्रेक जी तरफ़ ईंदासीं, कुझु ॿियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं बि जनाब जी ज़िंदगी जे एक्सपीरियंस में कुझु ॿियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं बि आहिनि जेके पंहिंजे प्रोग्राम में इंशाल्लाह शामिलु कंदासीं, पंहिंजे ट्रांसमिशन में शामिलु कंदासीं। पर जी वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान, अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान, बरकते रमज़ान बरकते रमज़ान। बरकते रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर। ख़ूबसूरत ट्रांसमिशन अल्हम्दुलिल्लाह हली रही आहे। ख़ूबसूरत ट्रांसमिशन में ख़ूबसूरत ज़िक्र बि थी रहियो आहे, ऐं गॾोगॾु सब्र ऐं शुक्र जी ॻाल्हि बि थी रही आहे। ट्रांसमिशन में ख़ूबसूरत आवाज़ुनि जो बि साथ आहे। मां चाहियां थी त वक़्तनि फ़वक़्तनि असां उहे ख़ूबसूरत आवाज़ूं बि शामिलु कंदा हलूं। असां गॾु हिकु ख़ूबसूरत आवाज़ तशरीफ़ फरमा आहे जनाब नवीद अहमद नईम साहब आहिनि, जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त असांजी ट्रांसमिशन में पंहिंजो ख़ूबसूरत आवाज़ रखनि। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, ऑन ए माइक, बिस्मिल्लाह। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मूं मञींदड़ बाने तरफ़ा नीह जो जीअं दस्तूर आ, तूं बि मिठड़ा चोखणी मूंखे बि ईअं मंज़ूर आ। मूं मञींदड़ बाने तरफ़ा नीह जो जीअं दस्तूर वा, तूं बि मिठड़ा चोखणी मूंखे बि ईअं मंज़ूर वा। तुंहिंजे हर महिमान जो ही नात ख़ानो कर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सिंध में मां तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ आ, सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे काण किरोड़ आ। सिंध में मां तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ आ,
सिर्फ़ हिक मौलूद तुंहिंजो मुंहिंजे काण किरोड़वा गंज ॿिया काॾे कबा जॾे तो जहिड़ो को हर हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे साईं मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे हाँ गुफ्तगू ही पाण मेरल जी कंदा मुनकर नकीर ई मोहम्मद जो मदाही थव गुलाम नबी फकीर गुफ्तगू ही पाण मेरल जी कंदा मुनकर नकीर ई मोहम्मद जो मदाही आ गुलाम नबी फकीर ॾियोस माफ़ी खैर सां खुश पाक ताईं महशर हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे साईं मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे माशाल्लाह सुभान अल्लाह जल्दी सां हिकु ॿी आवाज़ जी तरफ़ वञणु चाहींदमि असां गॾु मुश्ताक हुसैन साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में पंहिंजो ख़ूबसूरत आवाज़ रखनि बिस्मिल्लाह रहमान रहीम मदीनो 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 रोई वेठासी सरदार पुरोई वेठासी जॾहिं मुल्क मदीने खां वापसि महबूब रवाना थियासी सरदार पुरोई वेठासी सरदार पुरोई वेठासी हुयो दिल में इरादो न मोटी वना पर यार यको न रहियासी सरदार पुरोई वेठासी सरदार पुरोई वेठासी अखड़िन खां रोज़ जो दूर थियो त बिसाह मुझे में हुजूर हुयो हो अखड़िन खां रोज़ जो दूर थियो त बिसाह मुझे में हुजूर हुयो पयो तन मन तड़पे दिल भर ले पयो तन मन तड़पे दिल भर ले वनी जर घट यार मुआसी सरदार पुरोई वेठासी सरदार पुरोई वेठासी जॾहिं मुल्क मदीने खां वापसि महबूब रवाना थियासी सरदार पुरोई वेठासी सरदार पुरोई वेठासी न की हाल कयो नई माल कयो ये ॾींहड़ा बि वयड़ा गुज़री न की हाल कयो नई माल कयो ये ॾींहड़ा बि वयड़ा गुज़री हुया ज़ख़्म अंदर में जाम मिठा हुया ज़ख़्म अंदर में जाम मिठा तो सूर सले न सॻियासी सरदार पुरोई वेठासी सरदार पुरोई वेठासी
जॾहिं मुल्क मदीने खां वापसि महबूब रवाना थियासीं सरदार पुरोई वेठासीं सरदार पुरोई वेठासीं अॼु वरण ज़ाहिद चिन यार वयो नंढपिड़ सां पिरीअ सां प्यार हुयो अॼु वणण ज़ाहिद चिन यार वयो नंढपिड़ खां पिरीअ सां प्यार हुयो हो गया ज़ख़्म अंदर में जाम मिठा हुया ज़ख़्म अंदर में जाम मिठा तो सूर सले न सघियासीं सरदार पुरोई वेठासीं सरदार पुरोई वेठासीं जॾहिं मुल्क मदीने खां वापसि महबूब रवाना थियासीं सरदार पुरोई वेठासीं सरदार पुरोई वेठासीं माशाल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़ुहैब साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे बल्कि चयो बि ईअं वेंदो आहे त जेकॾहिं तव्हांजी फितरत सही आहे छो त अॼु ज़िक्र सब्र ऐं शुक्र जो हली रहियो आहे त जेकॾहिं तव्हांजी फितरत सही आहे त ई तव्हां दिलि सां शुक्र या सब्र करे सघो था अदरवाइज़ ज़ुबानी करण खां हे त मतिलबु अहिड़ा लफ़्ज़ आहिनि अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह या सुभान अल्लाह इहे त अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके मूंखे लॻे थो ज़ुबानी बि तव्हां चओ त तव्हांखे सवाबु मिले थो पर चवणु इहो आहे उलमा कराम जो त ज़ुबानी चवण मां को फ़ाइदो कोन्हे जेसि ताईं तव्हां दिलि सां तव्हांजी फितरत न बदिलिजे कॾहिं माण्हुनि जी इन तरफ़ फितरत बदिलंदे ॾिठी तव्हां बिल्कुलु ॾिसो न अमलनि जो दारोमदार नियत ते आहे बेशक तव्हांजे लफ़्ज़नि में भली केॾो बि मिठास हुजे पर जेकॾहिं तव्हां उहे ॻाल्हियूं रूहानी तौर ते न पिया कयो पंहिंजे अंदर जे पंहिंजे उन ज़मीर जे मूजिबि न पिया कयो त उहे ठला लफ़्ज़ आहिनि जेके न त असरु करे सघनि था न ई वरी तव्हांखे फ़ाइदो ॾेई सघनि था न ई वरी कंहिं अॻे माण्हू खे फ़ाइदो ॾेई सघनि था तव्हांजो अमल डिपेंड करे थो तव्हांजी नियत ते हाणे जेकॾहिं तव्हांजी नियत में जेकॾहिं फ़तूर आहे त भली तव्हां मस्जिद में सजदा कयो उहा इबादत अलाह मथे मुंहं ते हणी फिटी कंदो त खण पंहिंजी निमाज़ जेका तूं बदनियती सां अदा पियो करीं त अमल जेको बि अमल आहे रोज़ो हुजे निमाज़ हुजे ज़कात हुजे हज हुजे जेके बि आहिनि उहे नियत ते डिपेंड था कनि ऐं नियत कहिड़ी शइ आहे न नियत कहिड़ी मुसीबत या बला जो नालो आहे नियत इंसान जो पंहिंजो अंदरि आहे जेको हुनजे अंदरि जेको रूह आहे उहा असल में केतिरी ताक़तवर आहे रूह जो ताक़तवर हुजण ज़रूरी आहे इंसान तॾहिं ई इंसानु आहे जॾहिं हुनजे अंदरि रूह आहे ऐं हक़ीक़ी इंसानु उहो आहे जंहिंजो रूह ताक़तवर आहे ऐं रूह ई आहे जेको तव्हांखे अलाह सां कनेक्ट थो करे तव्हां जेॾी महिल रूहानी तौर ते महसूसु कंदा आहियो न त पंहिंजो पाण खे जंहिं बि बारगाह में वञो तव्हां असां में खोड़ माण्हू आहिनि न जिन्हनि जी ख़्वाहिश आहे त असां मदीने वञूं या असां जेको हज कयूं काबे ॾे वञूं पर हालतुनि जे करे माली हालतुनि जे करे नथा वञी सघनि पर अलाह ताला उनजे लाइ केॾो आसान करे छॾियो आहे चए थो त मको या मदीनो त ठीकु आहे वेझे जी ॻाल्हि आहे पर जेकॾहिं तूं निमाज़ थो पढ़ी त सजदे में जंहिं महिल सर थो करीं त तूं मूं वटि पहुची थो वञी यानी की जेको निमाज़ आहे उहा मोमिन जी महराज कई अथसि ऐं महराज आहे माना ख़ुदा सां अलाह सां मुलाक़ात त जेके ग़रीब आहिनि उन्हनि खे इहो न चयो अथई त तव्हां दिलि नंढी न कयो त तव्हां नथा अची सघो तव्हां निमाज़ पढ़ो तव्हांजो सिर झुके थो उहो सिर तव्हांजो मुंहिंजी बारगाह में झुके थो जॾहिं तव्हां मूंसां मुलाक़ात था कयो ऐं जॾहिं अलाह सां तव्हांखे हम कलाम थियणो आहे त पोइ तव्हां नमाज़ पढ़ो ऐं जॾहिं चाहियो था त अलाह तव्हां सां हम कलाम थिए त तव्हां क़ुर पढ़ो क़ुर में अलाह ताला पाण ई तव्हां सां मुखातिब थी ॻाल्हाए थो न सॼे क़ुर त इहे जेके शयूं आहिनि इहे रूहानी तौर ते ऐं अंदरूनी तौर ते सम्झण जी ॻाल्हि आहे ईअं त माण्हू हाफ़िज़ क़ुर थिया वतन पर जेकॾहिं उन्हनि क़ुर खे अंदर में न सांढियो आहे त बसि उन्हनि सिर्फ़ु क़ुर पढ़ियो आहे उन्हनि क़ुर खे सम्झो कोन्हे बेशक ईअं वरी इन जो ॿियो पहलू ज़ुहैब साहिबु इहो बि आहे हिते असां उहा ॻाल्हि करे रहिया आहियूं त तव्हां ज़ुबानी सिर्फ़ु पढ़ो था तव्हां दिलि सां नथा क़बूल कयो वरी हिते ॿियो पहलू बि नज़र आयो त जिन माण्हुनि खे ज़ुबानी यादि न हो जिन माण्हुनि खे ज़ुबानी पढ़णु न ईंदो हो ॻाल्हाइणु न ईंदो दुआ घुरणु न ईंदी पर हुननि जी नियत सही हूंदी उहो कनेक्शन जेका रूहानी कनेक्शन जी तव्हां ॻाल्हि कयो पिया उन्हनि जो उहो कनेक्शन स्ट्रॉन्ग हूंदो हो लफ़्ज़नि में ताक़त न हूंदी
पर दिलि में उहा उमेद हूंदी हुई, उहो ईमान एॾो पुख़्तो हूंदो हो, जिन जो राब्तो ॾाढो क़रीबी ख़ुदा ताला सां थियो। किथे मूं पढ़ियो पियो त हिकु सहाबी हो जंहिं वटि ॾाढी बेशुमार ख़ुदा ताला उनखे दौलत बि ॾिनी हुई, उनखे उन ज़माने में, पहिरें ज़माने में जेके भेड़ बकरियूं हूंदियूं हुयूं ऐं उठ हूंदा हुआ, उहा माली दौलत उन वटि घणी हूंदी, त उनखे न पढ़णु ईंदो हो, न ॻाल्हाइणु ईंदो हो, न रब सां घुरणु ईंदो, न गिड़गिड़ाइणु ईंदो, पर उहो ख़ुशि हूंदो। उहो चवंदो रब ताला मूंखे किथे मिलंदव त मां तव्हांखे खीर पियारियां, तव्हांजा वार सवारियां, तव्हांखे ईअं इन तरीक़े जा लफ़्ज़ उहो इस्तेमालु कंदो हो। पर रब ताला खे उनजी अदा उहा बि वणंदी हुई। हालांकि असांखे एहतराम, इज़त इहो सभु बचपन खां असांखे सेखारियो वेंदो, हुन सहाबी खे न सेखारियो वियो, पर उन जा लफ़्ज़ शायदि लफ़्ज़नि में ख़ता हूंदी हुई, लफ़्ज़ मुनासिब न हूंदा हुआ ख़ुदा ताला जे लाइ जेके उहो इस्तेमालु कंदो हो, पर हुनजी नीयत एतिरी स्ट्रॉन्ग हूंदी हुई त ख़ुदा ताला खे इहा अदा बि पसंदि ईंदी हुई। त वाक़ई में इंसान जी नियतुनि जो चवंदा आहिनि न, तव्हांजे अमलनि जो दारोमदार जेको आहे नियतुनि ते आहे, त जॾहिं तव्हांजी नियत सही आहे त पोइ हीअ जेका फिज़िकली बॉडी असांखे मिली वई आहे, इहा पाण ई पाण उन तरफ़ हलणु शुरू थींदी आहे। तव्हांजा लफ़्ज़ साथ न ॾियनि, हथ साथ न ॾियनि, कदम साथ न ॾियनि, पर तव्हांजो नियत ज़रूरु कनेक्ट ज़रूरु थींदी आहे ख़ुदा ताला सां। उहो कनेक्शन केतिरो दफ़ा फील थियो आहे ज़ेब साहब तव्हांखे? खोड़ दफ़ा थिए थो। जॾहिं बि ॾिसो न, मां तव्हांखे मिसाल ॾेई थो छॾियां, जी, जॾहिं बि तव्हां परेशान हूंदा आहियो या जॾहिं तव्हां कंहिं ख़तरे में हूंदा आहियो, त फौरी तौर ते तव्हांजी कॉल किथे कनेक्ट थींदी आहे? अलाह सां ई कनेक्ट थींदी आहे तव्हांजी कॉल। ओॾी महिल जॾहिं तव्हां वटि केर बि न हुजे ऐं कंहिं ख़ौफ़ में मुब्तला हुजो या कंहिं परेशानी में मुब्तला हुजो, त तव्हांजो राब्तो अलाह सां थी वेंदो आहे। इहो ई उहो कनेक्शन आहे न जेको थींदो आहे। खोड़ दफ़ा मूं सां छा, सॼी दुनिया सां, सभिनी सां खोड़ दफ़ा इहो माण्हू जो कनेक्शन थिए थो। जेॾी महिल कंहिं मुसीबत में अचे थो त माण्हू अलाह खां मदद घुरे थो, अलाह खे यादि करे थो ऐं अलाह जे तरफ़ां तव्हांजी मदद थी वञे। त इहो कनेक्शन छाकाणि त अलाह पंहिंजा दरवाज़ा कॾहिं बंदि नथो रखे, बंदे जे लाइ कॾहिं बि दरवाज़ा बंदि न रखिया आहिनि। यानी की तव्हां जॾहिं बि पुकारियो त हू तव्हां ॾे अची थो वञे। ऐं उनखां पोइ वॾी ॻाल्हि इहा त हू उन्हनि जे लाइ बि दरवाज़ा बंदि नथो करे जेके उन्हनि खे नथा मञे। अलाह कॾहिं बि कंहिंजो उनजो बि रिज़्क बंदि न कयो आहे जेको उनखे सजदो नथो करे या जेको उनखे नथो मञे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। तंहिं करे अलाह वटि ज़ाहिर आहे हू जेतिरो महिरबानी आहे, जेतिरो बाज़ारो आहे, जेतिरो रहम करण वारो आहे, त उहो उनजे करे असांजे मथां इहो थिए थो, वाजिबु लाज़िम बि थिए थो त असां जंहिं मक़सद लाइ ख़ल्क़ कया विया आहियूं उहो मक़सदु हासिल उहो अदा कयूं, उहो फ़र्ज़ु। ऐं ॿियो सभु खां वॾी जेको मक़सदु इंसानियत जो जेको मक़सदु आहे, इंसान जो पैदा थियण जो मक़सदु इहो आहे त हू ॿिए इंसान जी ख़िदमत करे। इंसानियत जो ख़िदमत बि उहा घटि इबादत न आहे। बिल्कुलु बिल्कुलु। मतिलबु मां चवंदो आहियां त भई जेकॾहिं अमलनि ते ई रुॻो जेकॾहिं या ईमान ते बिल्कुलु असां कलमो पढ़ियोसीं, असां निमाज़ूं पढ़ियोसीं, सभु शयूं कयोसीं, जन्नत असांखे मिलंदी। छाकाणि त जन्नत आहे ई असांजे नबी जी, त उहा भला ॿिए खे कीअं मिलंदी? आहे ई असांजे नबी जी। पर मुंहिंजो या तव्हां सभिनी जो सवाल थींदो, ॿिया अहिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि जिन काइनात जे अंदरि या दुनिया जे अंदरि माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। अलाह खे न मञियो अथनि पर इंसानी जी ख़िदमत कई अथनि। नबी साईं ते ईमान कोन आंदो अथनि पर इंसानी जी ख़िदमत कई आहे। अहिड़ा खोड़ नाला आहिनि। निमाज़ूं बि कोन पढ़ियूं अथनि पर इंसानी ख़िदमत कई। उनखे अलाह को अजर न ॾींदो? उनखे बि त ॾींदो न। उनजे लाइ क़ुर में सूरह आराफ़ जेका आहे, हिते मौलवी साहिबु हुजे त वधीक शइ गुफ़्तगू कंदा, सूरह आराफ़ जेका आहे उहा इहा ई आहे, वादी आराफ़ आहे, जेका जन्नत न आहे पर जन्नत जहिड़ी आहे। अलाह उन्हनि खे बि उते रखंदो, यानी की उन्हनि खे बि सज़ा नथो ॾिए। त रुॻो जीअं पाण वटि आहे न त रोज़ो निमाज़ ई पिणु चङो कमु, ओ को ॿियो फहम जंहिंसां पसी पिरी। त जेसीं ताईं तव्हांजे अंदरि में इंसानियत न आहे, ॿी मख़लूक जे लाइ मोहबत न आहे, सजदा केॾा बि कयो उहे क़बूल न आहिनि। पहिरियां तव्हां जेसीं ताईं तव्हां मां ॾिसो न, इंसानु पाड़े वारो मुंहुं मां राज़ी न हुजे, मां पाड़े वारो मुंहुं मां तंग हुजे ऐं मां वतां हज कंदो, निमाज़ूं पढ़ंदो, सभु कुझु शयूं कंदो, उहा कहिड़े कम जी जंहिंमां जॾहिं मुंहिंजे शर मां मुंहिंजो पाड़ेसरी महफ़ूज़ कोन्हे, त पोइ बाक़ी उहा इबादत मूंखे कहिड़े कम जी? यानी की जेका जीअं कंहिं पुछियो न त कंहिं मासूम खां त कीअं मूंखे ख़बर पए त मुंहिंजी नमाज़ क़बूल थी आहे? माना मां निमाज़ त पढ़ां थो, मूंखे माना इशारो या का अहिड़ी कहिड़ी पॉइंट हुजे जंहिंमें मूंखे लॻे त मुंहिंजी निमाज़ क़बूल थी आहे, त उनखे जवाबु मिलियो त जेकॾहिं हींअर निमाज़ पढ़ण खां पोइ जॾहिं तूं ॿी निमाज़ पढ़ण लाइ वञी, तुंहिंजो मतिलबु त तुंहिंजी पहिरीं निमाज़ क़बूल थी। वाह वाह वाह, सुभान अल्लाह। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि। ऐं जेका तव्हां ॻाल्हि करे रहिया हो इंसानियत जी ॻाल्हि, त रब ताला त पाण फ़रमाइनि था न त जेका असां फ़र्ज़ जेके असां ते वाजिबु कया विया आहिनि असां उहे पूरी नथा कयूं, शायदि उनजी माफ़ी ऐं बेशक त इंसान ख़तावार आहे, माफ़ थी सघनि, माफ़ थी सघे। हुक़ूक़ुल इबाद जे लाइ तव्हांखे उहो माण्हू ई माफ़ कंदो जंहिंजी तव्हां दिलि आज़ारी कई आहे, जंहिंजी तव्हां दिलि ॾुखाई आहे। ऐं उहा दिलि
जंहिं दिल में रब वसे थो, हर दिल में रब वसे थो, हर दिल में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसे था, उन दिल खे जेतां अगरि तकलीफ़ पहुचाई आहे त उहा माफ़ी उहा दिल ई ॾींदो। रब ताला जा जेके फ़र्ज़ आहिनि उहे अगरि असां किथे विसरी था वञूं उन जी माफ़ी शायदि थी वञे, पर इंसानियत जी जेका तव्हां उहे कमु कयो था जेका इंसानियत खे नुक़सानु पहुचाइनि था उन जी माफ़ी इंसान खे ई ॾियणी आहे, रब ताला पाण फरमाइनि था। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान, अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान। बरकते रमज़ान ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो ऐं असांजो साथ, ही ख़ूबसूरत साथ इंशाअल्लाह तमामु रमज़ानुल मुबारक इंशाअल्लाह ही साथ बरक़रार रहंदो। तव्हां ऐं मां ईअं ई गॾिजी हिन ख़ूबसूरत महफ़िल मां, हिन ख़ूबसूरत ज़िक्र मां ईअं ई तव्हां ऐं मां गॾिजी फैज़याब इंशाअल्लाह थींदा रहंदासीं। ट्रांसमिशन में ख़ूबसूरत आवाज़ुनि जो साथ आहे, ख़ूबसूरत आवाज़ सां गॾु तशरीफ़ फरमा आहे मोहतरमा कुदसिया नईम साहिबा आहिनि जेके सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। चाहियां थी त हिन हिस्से में हुननि जो आवाज़ सजायूं। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हम मदीने से अल्लाह क्यों आ गए, क़ल्ब हैरा की तस्की वही रह गई, दिल वही रह गया, जा वही रह गई, हम उसी दर पे अपनी जबी रह गई, याद आते हैं हमको वो शामो सहर, वो सुकूने दिलों जा वो रूहो नज़र, ये उन्हीं का करम है, उन्हीं की अता, एक कैफियत दिल नशी रह गई, दिल वही रह गया, जा वही रह गई, हम उसी दर पे अपनी जबी रह गई, अल्लाह अल्लाह वहाँ का दुरूद ओ सलाम, अल्लाह अल्लाह वहाँ का सुजूद ओ क़याम, अल्लाह अल्लाह वहाँ का वो कैफ़े दवा, वो सलाते सुकून आफरी रह गई, दिल वही रह गया, जा वही रह गई, हम उसी दर पे अपनी जबी रह
जिस जगह सजदारे जी की लज़्ज़त मिली, जिस जगह हर कदम उनकी रहमत मिली, जिस जगह नूर रहता है शामो सहर, वो फलक रह गया, वो ज़मीं रह गई। हम मदीने से अल्लाह क्यों आ गए, कल्ब हैरां की तस्की वहीं रह गई। सुभानअल्लाह, माशाल्लाह। इंसान वञण खां पहिरीं इंसान दुआऊं घुरंदो आहे, इंसान ख़्वाहिश कंदो आहे, अजीब हिकु कैफ़ियत हूंदी आहे जॾहिं उते पहुचंदो आहे, वरी वापसि ईंदो आहे त वाकई में उहे शाम सहर ऐं अगरि कंहिंखे हे बाबरकत महीने जा कुझु ॾींहं बि उते हिकु अफ़्तार हिकु सहर बि नसीब थी वञे, उन जी रौनक इंसान वराए करे विसारे नथो सघे। उहे एक्सपीरियंसिस जेके ज़ियारत जा एक्सपीरियंसिस माशाल्लाह सां मतिलबु ॿी हिकिड़ी शइ ॿुधायां न त इन जे वञण जे लाइ तव्हांजी नियत जो हुजणु जेको जीअं पाण सवेर बि ॻाल्हि कोई ज़रूरी आहे। ॿियो इहो आहे त वेंदो उहो जंहिंखे उहो पाण घुराईंदो, ठीकु आहे न। आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं, पैसो भली कंहिं वटि जाम हुजे, खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके अरबपति आहिनि पर उहे नथा वञी सघनि, उन्हनि खे माना इहो सोच ई न आहे। हिते पैसे जो या उन साहिब हैसियत हुजणु ज़रूरी कोन्हे, हिते इहो आहे त उन लिस्ट में तव्हांजो नालो हुजणु घुरिजे जिन खे उहो पाण घुराईंदा। हा, इहा दुआ इहा ई आहे त अलाह साईं तमामु जेतिरा मुस्लमान आहिनि जिन जी हाज़िरी थी आहे उन्हनि खे त मोकिले ई मोकिले, पर जिन जी न थी आहे हिन साल उन लिस्ट में सभिनी जो नालो अची वञे इंशा अल्लाह, आमीन सुम आमीन। अच्छा, इन सां गॾोगॾु मां थोरो सी इहे ॻाल्हियूं बि शामिलु करणु चाहियां थी। ज़ुहैब साहिब सां थोरी देरि पहिरीं बि असां ॻाल्हि करे रहिया हुआसीं, माशाल्लाह सां अल्हम्दुलिल्लाह असां उन ज़मीन ते साह खणूं था, असां उन ज़मीन जो हिसो आहियूं जंहिं ज़मीन ते वॾा वॾा औलिया असांजा मौजूदु आहिनि अल्हम्दुलिल्लाह। ऐं काफ़ी दफ़ो त ईअं थींदो आहे, स्पेसिफिकली जॾहिं मां कराची जी ॻाल्हि कयां ऐं क्लिफ्टन जो नज़ारो ॾिसां, अब्दुल्ला शाह गाज़ी जी मां ॻाल्हि कयां त उन्हनि जी जेका मज़ार आहे अक्सर ईअं थींदो आहे त ख़बर पवंदो आहे त जी सुनामी अचे थो त फलां नाले जो सुनामी, फलां नाले जो सुनामी, पर इहो तमामु उन्हनि, इहे सिर्फ़ु मुंहिंजा लफ़्ज़ न आहिनि, तमामु जेके माण्हू आहिनि उन्हनि जा लफ़्ज़ आहिनि। उलमा कराम हिन खे चयो आहे त उहो हिकु हिफ़ाज़त जो बैरियर आहे उहा मज़ार शरीफ़, तंहिं करे उहे तमामु सुनामी बि वापसि हलिया वेंदा आहिनि, सभु कुझु वापसि हली वेंदो आहे। कराची ख़ुदा न ख़ास्ता एॾो वॾो नुक़सानु न थींदो आहे अल्हम्दुलिल्लाह। हिकु एक्सपीरियंस तव्हांजो बि जेको मां शेयर करणु चाहियां थी ऐं तव्हांजे लफ़्ज़नि में ई शेयर कंदासीं इंशा अल्लाह। कलंदर शहबाज़ जी दरगाह जो उहो एक्सपीरियंस जंहिं तरीक़े सां माशाल्लाह सां उहा कवरेज जेका आई माण्हुनि ताईं पहुती, माण्हुनि केतिरो पसंदि कयो, उन बारे में चाहींदमि त थोरो सो असांखे ॿुधायो इहो कॉन्सेप्ट कीअं आयो। असां महफ़िलुनि में मिलादुनि में त असां सजंदे असां स्क्रीन ते ॾिठा हुआ, पर उते दरगाह ते वञी हिकु एंकर पर्सन थी उते वेहण, इहो एक्सपीरियंस छा हो? फस्ट टाइम थियो असल में छा हो त मां उन वक़्त में मुंहिंजे ॿिए कंहिं चैनल ते कमु कंदो हुउसि, त मुंहिंजे प्रोग्राम जी हिकिड़ी सीरीज़ हुई ऐं सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में वञी उहो प्रोग्राम कंदो हुउसि ऐं उहो अदालत ई पूरे स्ट्रक्चर सां प्रोग्राम हूंदो हुयो। त हिकिड़े पासे मां हुकूमत जे माण्हुनि खे विहारींदोसि, हिकिड़े पासे अपोज़िशन जे माण्हुनि खे विहारींदोसि, साम्हूं सॼी पब्लिक खे विहारींदोसि, पोइ पाण बि सुवाल कंदोसि ऐं पब्लिक खे चवंदोसि हिननि खां सुवाल कयो, मूंखे कटड़े में अची बीहारींदोसि। मुंहिंजी हिकिड़ी सीरीज़ हुई जेका हली पई। इन दौरान वरी जॾहिं मां इन पासे हुयुसि लाड़काणे वारे पासे, त उन खां हिकु साल अॻु में कलंदर लाल शहबाज़ जे उर्स मुबारक ते वॾो हिकिड़ो धमाको थियो ऐं हुन में केतिरा ई समय माण्हू जेके आहिनि हुन में शहीद थी विया, केतिरा ई हुन में ज़ख़्मी थिया हुया। हिकिड़ो ख़ौफ़ हुन में सॼी सिंध में पखिड़िजी वियो, छाकाणि त असां वटि दरगाहूं बि जॾहिं महफ़ूज़ न रहियूं त माण्हू सोचियो त तव्हां केॾी सूरत हाल ख़राबु हुई। हिकु साल खां पोइ हाणे वरी उहो साॻियो उर्स अची रहियो हुयो, उन में कुझु ॾींहं बचिया हुया, त मां उते मौजूदु हुयुसि। त मूं इहो सोचियो त हाणे इहो हिफ़ाज़ती तौर ते केतिरो बहितरु कयो वियो आहे, शहर खे दरगाह खे केतिरो सिक्योर कयो वियो आहे ऐं केतिरा बहितरु इंतज़ाम कया विया आहिनि जेको आवाम ताईं पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए मां अवेयरनेस पहुचायां। छाकाणि त असां वटि कलंदर लाल शहबाज़ ते सिंध खां जेतिरा माण्हू वञनि था उन खां टीण ते पंजाब मां माण्हू ईंदा आहिनि, सॼे मुल्क मां माण्हू ईंदा आहिनि, पर पंजाब जा तमामु घणा माण्हू कलंदर जे हिन उर्स मुबारक ते ईंदा आहिनि।
उनजे करे मूं चयो त इहा जेका जेको मुंहिंजो अदालत वारो प्रोग्राम आहे, अॼु अदालत जेका आहे उहा कलंदर लाल जे आगंद में लॻंदी, उनजे सहन में पाण हेठि वेहंदासीं ऐं पोइ प्रोग्राम कंदासीं। ऐं ईअं थियो, हेठि मां वेठुसि, मुंहिंजी हिकिड़ी साइड ते गवर्नमेंट सां रिलेटेड ऐं ऑफिशियल्स वेठा, हिकिड़ी साइड ते जेके उतां जी जेके सिविल सोसाइटी जा माण्हू वेठा, ऐं साम्हूं कलंदर जा जेके ज़ियारती आहिनि उहे वेठा। उन्हनि बि सवाल कया, मूं बि सवाल कया, ऐं उन में मां इहो ई पैगाम ॾिनो हुयो त हिन दफ़े तव्हां अचो ऐं हिफ़ाज़त जा इंतज़ाम जेके आहिनि ज़बरदस्त कयल आहिनि। ऐं मूं उन में चयो त अॼु हिकु साल खां पोइ जेको आहे उहो हिकु भेरो ॿीहर जॾहिं कलंदर ते हिते धमाल वॼंदी ऐं कलंदर जो जॾहिं मेलो लॻंदो ऐं कलंदर जे उर्स ते जॾहिं हिते लखे पांधेड़ा ईंदा ऐं उहो हिकिड़ो कुरूप जेको हिकिड़ी सुरूर वारी जेका हिकिड़ी कैफ़ियत आहे उहा जॾहिं हिते पैदा थींदी ऐं जॾहिं हिते नारा गुंजंदा त उन ॾींहुं पक सम्झी वञो त दहशतगर्दी जेका आहे हाराइजी वई आहे, धमाल जेका आहे इहा खटे वई आहे। वाह वाह, केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि। ऐं वाक़ियो वाक़ई में इलाही अफ़सोसनाक वाक़ियो जेको पेश आयो हो। ऐं हींअर ताईं तव्हां त उन जे नेक्स्ट ईयर वरी बहादुरी आहे, सलाम पेश कयां थी असां तमामु उहे एंकर बिरादरान जेके वञनि था अहिड़ियुनि जॻहियुनि ते कवरेज कनि था, तव्हां सभिनी खे सलाम आहे। साल खां पोइ पर जेको APS में थियो न पेशावर में, उन ते थोरे कुझु 3-4 ॾींहंनि खां पोइ वियोसि, पोइ तव्हां विया हो। बिल्कुलु इस्लामाबाद में होसि ऐं पेशावर 1.5 कलाक जो पंधु आहे, उते वञी मूं शो कयो। अच्छा, मूं इहो त पेशावर वारो जेको थियो सानियो, जॾहिं स्कूल हलंदड़ हुयो मूं तॾहिं बि वञी हिकिड़ो शो कयो ऐं वरी जॾहिं इहो ब्लास्ट थिया ऐं सॼो तबाह थी वियो, ख़ैर उहो त वरी मंज़र ई ॿियो आहे, त उन वक़्तु बि मूं कयो। ऐं मतिलबु मां उहो बयानु नथो करे सघां जेके उतां कंडीशन्स मूं उन वक़्तु ॾिठी हुई। मतिलबु उहे जॾहिं वरी 16 डिसंबर जो ॾींहुं आयो न, पाण जॾहिं हिते वेठासीं त पोइ फीलिंग्स मां तव्हां सां उन ॾींहुं शेयर कंदुसि, जॾहिं ॿारनि खे जेको एॾो शहीद कयो वियो ऐं वॾो हिकिड़ो इंसान। मां मूंखे कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे ज़ेब साहब त तव्हां चाहियो बि न उन्हनि फीलिंग्स खे लफ़्ज़नि में बंदि करणु चाहियो त तव्हां नथा करे सघो। ही उहे हादसात आहिनि, उहे वाक़ियात आहिनि जिन जे लाइ तव्हां चाहींदे बि तव्हां उहे बयानु नथा करे सघो। बसि इहा ई दिलि मां दुआ निकिरंदी आहे त अलाह साईं बसि सभिनी खे हिदायत ॾे। असां बि, मां जॾहिं पंहिंजी ज़िंदगी ॾिसंदी आहियां, पंहिंजे रीब क़रीब जे माण्हुनि जी ज़िंदगी ॾिसंदी आहियां, शायदि असां खां बि शायदि छा कन्फर्म हर इंसान खां कोताहियूं थियनि थियूं, हर इंसान खां ग़लती थिए थी, पर को हिकु चवंदा आहिनि हिकु पल त को नदामत जो धारियो पंहिंजे दिलि में, हिकु पल त को ॾींहं जो अहिड़ो तव्हां सिलेक्ट कयो, अहिड़ो तव्हांजे दिलि में ठीकु आहे थी था वञनि इंसान खां ख़ता, सभु थो थी वञे, पर केॾी महिल त का नदामत जी का उहा फील पंहिंजे अंदरि धारियो त ख़बर पए तव्हां मुस्लमान आहियो, ख़बर पए तव्हां इंसान आहियो, न त इंसान ऐं जानवर में छा फ़र्क़ु आहे। पोइ अलाह साईं इंसान खे अशरफुल मख़लूक़ात छो ठाहियो हो, कंहिं रीज़न जे करे ठाहियो हो, उन मख़लूक़ हुजण जो को त सबूत ॾियो ख़ुदा ताला जे साम्हूं, को हिकु पल को। असां इहो नथा चवंदा त को जादू ई छड़ी हलंदी आहे, इंसान आहे, इंसान ख़ता जो घरु आहे, हीअं कुझु बि चेंज कोन्ह थींदो आहे, पर कोशिशि त कयो, उन तरफ़ अचण जी कोशिशि त कयो, कुझु लम्हात ई ॾियो इन सिलसिले में। सॼो ॾींहुं तव्हां ॾियणु त सॼो ॾींहुं खपे, पर नथा ॾेई सघो त कुझु लम्हात ई अहिड़ा हुजनि जेके इन सिलसिले में गुज़ारिजनि। ट्रांसमिशन जो वक़्तु इलाही घटि बचियो आहे, कुझु ख़ूबसूरत लफ़्ज़ ॿिया मां तव्हांजे लफ़्ज़नि में शामिलु करणु थी चाहियां पंहिंजी ट्रांसमिशन में। हिन सोसाइटी खे जंहिं नज़र सां हिकु एंकर पर्सन ॾिसे थो, मूंखे लॻे थो आम माण्हू नथो ॾिसी सघे। तव्हां हिन सोसाइटी में खोड़ ई रमज़ान मुबारक ॾिठा आहिनि, खोड़ ई सहर अफ़्तार ॾिठियूं आहिनि, छा कमी नज़र ईंदी आहे इंसानियत खे साम्हूं मद्देनज़र रखंदे? ॾिसो, इहो हिकिड़ी शइ ज़रूरु आहे त हिन वक़्तु जेका महांगाई ऐं जेका सूरत हाल आहिनि, ग़रीब जा त हुई 12 महीना हाणे रोज़ा आहिनि, हू पेट भरे जेको मानी नथो खाए सघे उनजो रोज़ो ई आहे। ऐं हिन सूरत हाल में जेको ॾियाड़ी वारो मज़दूर आहे न, उन जो गुज़ारो नथो थिए। असां जेको आहे सो अफ़्तारी जे टाइम ते 15 ताम असांजे घर में ठहियल हुजनि, सहरी में 10 ताम असां वटि हुजनि, पर जेकॾहिं असां हिकु ताम ते बि रोज़ो रखी सघूं था, हिकु ताम ते बि रोज़ो खोले सघूं था, बाक़ी 10 ताम जेकॾहिं उन्हनि ग़रीबनि में विरायूं त तव्हांजे इन रोज़े खां वधीक उहो सवाबु आहे। पर उहो असांजो जेको जज़्बा आहिनि उहो मूंखे नज़र हाणे नथो अचे, घटि थींदो थो वञे। असांखे इहो अहसासु ई कोन्हे त माना असांखे इहो त यादि आहे त को दोस्त, को माइट ॿाहिरि केतिरो परे वेठो आहे त उन सां ॻाल्हाइजनि, को माण्हू मके मदीने वञे थो त असां हुनखे फ़ोन कंदा आहियूं त मुंहिंजे लाइ बि दुआ घुरिजां, पर असां इहो नथा ॾिसूं त असांजे पाड़े में जेको माण्हू आहे उहो बुख ते आहे या उनखे को मानी मिली बि आहे या न आहे। त माना असां वटि इहो जेको हीअ फितर, ईद उल फितर चइबो आहे न, माना तव्हांखे ॿिए जो ख़्यालु रखण जो हिन में, पर असां वटि इहो जेको, ऐं मां साॻी ॻाल्हि कयां त जेसिताईं इंसानियत तव्हां में पैदा नथी थिए, तव्हां अलाह रहीम आहे न, त अलाह चाहे थो त इंसान बि रहम दिलि थिए। इहे काफ़ी अहिड़ियूं ख़ुशूसियतूं आहिनि या काफ़ी अहिड़ा गुण आहिनि जेके, या अहिड़ियूं जेके आहिनि शयूं जेके अलाह जी ज़ात में आहिनि, उहे अलाह चाहे थो त इंसान जी ज़ात में बि हुजनि। ऐं जॾहिं उहे शयूं जॾहिं जुड़नि थियूं न, तॾहिं अलाह तव्हांजे शहर जे वेझो थो अचे। इहो जेको पाण चवंदा आहिनि अलाह असांजे शहर जे वेझो आहे, त
तॾहिं वेझो थींदो जॾहिं अलाह जूं सिफ़तूं उहे सिफ़तूं जेके अलाह तव्हां में ॾिसण थो चाहे जॾहिं तव्हां में अची वेंदो त अलाह तव्हांजे शहर जे वेझो अची वेंदो। वाह, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि। ट्रांसमिशन जो टाइम ख़तमु थी वियो आहे हिते, ऐं ज़ाहिर आहे असांखे आख़िरी नाज़ शरीफ़ जी तरफ़, अॼोकी ट्रांसमिशन जी आख़िरी नाज़ शरीफ़ जी तरफ़ वञिणो आहे। पर हिकु ॻाल्हि ॾाढो दिलि चए पई मां रिपीट कयां, किथे कंहिंजा लफ़्ज़ मूं बयानु थींदे ॿुधा त उन लफ़्ज़नि में ईअं हो त असांखे उहे गुल न खपनि जेके माण्हू हर साल शब बारात ते त डिफरेंट ईदुनि ते अची माण्हू क़ब्रिस्तान में क़बरुनि ते रखिया वेंदा आहिनि, उहे असांखे गुल न खपनि। असांखे उहो ट्रैवल न खपे जेको तव्हां परे परे खां अची कंहिंजी मैयत ते अची पहुचंदा आहियो, उहो ट्रैवल न खपे। जेकॾहिं तव्हां कंहिंसां मुहबत कयो था न त हींअर वक़्तु ॾियो जॾहिं उहो ज़िंदा आहे। जेकॾहिं तव्हां कंहिंसां मिलणु चाहियो था न त हींअर अचो, उनजी मौत जो इंतज़ारु न कयो। इहा नंढी ॻाल्हि असां सम्झी वञूं त ख़बर नाहे केतिरा उहे रिश्ता जेके टुटियल आहिनि उनखे असां जोड़ियो वञूं, केतिरी उहे दिलियूं जेके उदास आहिनि उन्हनि खे असां ख़ुशि करे, उन्हनि जे वञण खां पहिरीं उन्हनि खे ख़ुशि करे वञूं। ट्रांसमिशन जो टाइम ख़तमु थी वियो आहे। थैंक यू सो मच असां गॾु हुजण जे लाइ। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं त अॼोकी ट्रांसमिशन में असां कयूं ऐं तव्हां बि रखियूं माशाअल्लाह सां। थैंक यू सो मच असां गॾु हुजण जे लाइ। तमामु असांजा जेतिरा बि असांजा कारी साहब हुआ या असांजा जेतिरा बि नाथख़्वास सां गॾु हुआ, तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हांजी बि महिरबानी। हमेशह तव्हांजो ई असांजो साथ ईअं ई जुड़ियल हूंदो आहे। आख़िर में असां गॾु जिब्रान ख़ान साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, आख़िर में उन्हनि जो आवाज़ असां इंशाअल्लाह शामिलु कंदासीं। तव्हां सां मुलाक़ात इंशाअल्लाह नाज़रीन वरी सुभाणे थींदी, तेसिताईं सभिनी खे इजाज़त ॾींदा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जी जिब्रान साहब। पत्थर को यूं तराशा नगीना बना दिया, सहरा को मुस्कुरा के मदीना बना दिया। दोनों जहां के फूलों की खुशबू निचोड़ कर, दोनों जहां के फूलों की खुशबू निचोड़ कर, रब ने मेरे नबी का पसीना बना दिया। फूल खिलते हैं पढ़ के सल्ले आला, झूम कर कह रही है ये बादे सबा। ऐसी खुशबू चमन के गुलों में कहाँ, ऐसी खुशबू चमन के गुलों में कहाँ, जो नबी के पसीने में मौजूद है। मेरे आका का रोज़ा मदीने में है, खाक उसके ताबिंदा सितारे होंगे, जिस जगह आपने नालैन उतारे होंगे। उस खाक के क्या खूब नज़ारे होंगे, जिसने दो पल भी मदीने में गुजारे होंगे। मेरे आका का रोज़ा मदीने में है, अपने रोज़े में जिंदा है मेरा नबी। रोज़ा जन्नत है, शक तू न करना कभी। अपने रोज़े में जिंदा है मेरा नबी। रोज़ा जन्नत है, शक तू न करना कभी। मुर्दे जन्नत में होते नहीं दोस्त, तो मुर्दे जन्नत में होते नहीं दोस्त, तो और वो जन्नत
جنت کا ٹکڑا مدینے میں ہے میرے آقا کا روضہ مدینے میں ہے ایک ہے چاند عرش کا ایک ہے چاند فرش کا ایک ہے چاند عرش کا ایک ہے چاند فرش کا فرش کے چاند کا جلوہ دے کو ذرا ایک اشارے سے ٹوکڑے ہوا وہ کمر اس کمر کا